अस्सलाम वालेकुम संगत साथ कहिड़ा हाल आहियो? तयारु आहियो? तबीअत सही आहे? हींअर तव्हां सां हुन जी मुलाक़ात कराईंदुसि उन ख़ासि माण्हूअ जी जेको शाइर आहे वफ़ा सदाम हुसैन इबू पोटो साहब। हा वफ़ा इबू सदाम हुसैन इबू पोटा साहब, तव्हां छा चवणु चाहींदो इश्क मोहबत में? इश्क मोहब्बत में बसि इहो हिकिड़ो गानो आहे उहो चवणु चाहींदुमि। जी जी ॿुधायो। इहो इश्क अदा दुश्मन खे बि न शल लॻे, ओ इहो इश्क अदा दुश्मन खे बि न शल लॻे, हर शइ थो ई विञायो छॾे, कारावे सथो करायो छॾे, इहो इश्क अदा दुश्मन खे बि न शल लॻे, ओ इहो इश्क अदा दुश्मन खे बि न शल लॻे। ॿियो ही सदाम साहब तव्हां ॿुधायो तव्हां शाइरीअ जो आगाज़ कॾहिं खां शुरू कयो? शाइरीअ जो आगाज़ पाण 2000 खां शुरू कयो, 2001 खां शुरू कयो। अच्छा 2001 खां तव्हां पंहिंजी शाइरी जो आगाज़ शुरू कयो, तंहिं करे हींअर 2020 पियो हले, तव्हांखे 19 साल थी विया आहिनि पंहिंजी शाइरीअ में लिखंदे। हा जी शाइरी 2020 साल थी विया आहिनि बिल्कुलु। 2001 में ज़बरदस्त शाइरी ॻाईसीं ऐं उहे गाना बि ॻायासीं ज़बरदस्त। जी जी माशाल्लाह, तव्हांजा जेके कलाम हा सुठनि फ़नकारनि बि ॻाया हा तव्हांजा कलाम। कहिड़नि फ़नकारनि तव्हांजा कलाम ॻाया? साईं हीअं त तव्हांखे ख़बर मशहूरु मुमताज़ मौलाई जी चमन अली मीराज त काफ़ी पुराणो 2000 खां असांखे सुञाणे थो, उन बि गाना असांजा ॻाया आहिनि। ऐं मुमताज़ लाशारी उन बि असांजा गाना ॻाया आहिनि। उर्स चांडियो आहे जेको हिन दुनिया में जेको आहे सो छॾे वियो असांखे, उन बि काफ़ी गाना। ॿियो तव्हांजी जेके सुठा फ़नकार हिन जहान मां जेके विया हलिया, कहिड़ा फ़नकारनि जिन तव्हांजी माना शाइरी या कलाम ॻाया? जी असांजी शाइरी जलाल चांडियो, अच्छा उर्स चांडियो ऐं ॿियो साईं इलाही फ़नकार जेके आहिनि उहे हिन दुनिया मां विया आहिनि, उन्हनि असांजी शाइरी ॻाई, काफ़ी सारी शाइरी ॻाई आहे असांखे यादि आहे। भला इहो तव्हां खां मां पुछणु चाहींदुसि सदाम हुसैन साहब त ही माण्हू शाइरी छाजे करे लिखंदा आहिनि? शाइरी जंहिंखे प्यारु न मिलंदो आहे, कंहिंखां प्यारु विछड़ी वेंदो, पोइ के शाइर थी वेंदा आहिनि, के पागल थी वेंदा आहिनि, के बसि माना तव्हांखे बि कंहिंसां मोहबत थी वई, इन जे करे तव्हां पंहिंजी शाइरी जो आगाज़ शुरू कयो? पाण में मोहबत थी वई, इन करे पाण अलाह शुक्र शाइर थी विया, पागल न थिया। अच्छा भला इहो तव्हां ॿुधायो त तव्हां सां महबूब कुझु वफ़ाई कई या तव्हांखे छॾे वियो? जी वफ़ाई बिल्कुलु न वफ़ाई कई, बसि छॾे वियो बसि। अच्छा हा बदनाम करे वियो बसि। ॿियो तव्हां भला महबूब जे बारे में कुझु अहिड़ो के सुठा के शाइर ॿुधायो, कुझु असांजी दिलि बि ख़ुशि थी वञे, माना तव्हांजा शाइर ॿुधी। तव्हां पुराणा शाइर आहियो, सिंध जा अवामी शाइर। जी शाइरी मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। मोहबत न ॿियो सदाम ही तव्हां मूंखे ॿुधायो त ही किरोना जे बाबति तव्हां छा था चवणु चाहियो? किरोना आहे कोन में चूता पियो कंदा सम्झे, गवर्नमेंट माल खणणु चाहिए बसि, ॿियो कुझु। अच्छा ही भला किरोना जूं ॻाल्हियूं हलनि पई, किरोना वाक़ई आहे या तव्हां ॾिठी आहे, न आहे ॾिठी या ही कूड़ आहे? कुझु बि कोन्हे, सभु बकवास आहे। तव्हां शाइरीअ जी ॻाल्हि कयो यार। अच्छा ॻाल्हि न कर, तूं शाइरीअ जी ॻाल्हि कर। तव्हां हींअर जेकी हाणे ईद ईंदी, ईद उल फितर जेकी ईंदी हींअर, उन जे लाइ कुझु तव्हां एल्बम ठाहियो आहे न ठाहींदो? जी उन जी तयारी हले पई, शाइरी बि लिखी छॾी आहे। अच्छा कुझु फ़नकारनि जंहिं मूंसां राब्तो कयो आहे, उन्हनि खे शाइरी ॾिनी। अच्छा ॿियो त तयारु आहियो न? तबियत सही आहे तव्हांजी? अलाह शुक्र अलाह एहसान अलाह। बसि अहिड़ा के तव्हां शाइर ॿुधाए ॾियो सुठा। हिकिड़ो शाइरी आहे तव्हांखे ॿुधाईंदुसि। अॼुकल्ह कर न कंहिंसां प्यार तूं, अॼुकल्ह कंहिंसां न प्यार कर तूं, रुली वेंदे चरिया, अॼुकल्ह न कर प्यार तूं कंहिंसां, रुली वेंदे चरिया, न आहे हिन यार में वफ़ा, रुली वेंदे चरिया, रुली वेंदे चरिया, छो तो पंहिंजी ज़िंदगी विञाई, रुली वेंदे चरिया, बसि हाणे बच प्यार ऐं इश्क खां, रुली वेंदे चरिया। माशाल्लाह तव्हां सुठा शाइर आहियो, अवामी शाइर बि हो। तव्हांखे 19 साल थी विया आहिनि पंहिंजी शाइरी में।